अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, कल इमरान खान साहब थोड़ो जज्बाती थी विया वरी। इमरान खान साहब चवनि था त हिननि चौरनि खे जेको आहे उहा आर्मी चीफ जी सिलेक्शन न आहे करणु ॾियणी। हू चवनि था इहो ख़ौफ़ जो बुत तोड़णो पवंदो। हू चवनि था तव्हांखे अगरि धमकियूं अचनि थियूं त वापसि धमकियूं ॾियो, हुननि खे चओ त तव्हां कयो त असां बि करे ॾेखारींदासीं। ॿियो हुननि इंट्रस्टिंग ॻाल्हि बि कई, हुननि चयो त वरी पोइ थोरो अटैक होॾे खणी विया आहिनि। चवनि था त ISPR जेको आहे उहो इहो वाज़े करे हा त हिननि चोरनि खे मुसलत छो करणु ॾिनो। न कल डायरेक्शन त सिधो इस्टेब्लिशमेंट ॾेई रखियो न, त जेको 3-4 ॾींहंनि जी हिकिड़ी थोरो सॉफ्ट थिया हा इमरान खान साहब। 5-6 ॾींहं सम्झिजे, हफ़्तो थोरे लेखे थोरे इस्टेब्लिशमेंट ते हल्को हथु रखणु शुरू कयो इमरान खान। त सभिनी चयो पिए त हीअ जेके पसे पर्दा ॻाल्हियूं हलियूं पिए ऐं मुबैना तौर ते जेका मुलाक़ात इमरान खान साहब जी थी आहे, त उनखां पोइ इहो चयो पियो त शायदि ख़ान साहब जेको आहे हू जेको थोरो हल्को हथु रखणु शुरू कयो। कल हुननि वरी फुल स्विंग में पूरी स्पीड सां वरी इस्टेब्लिशमेंट खे जेको आहे उहो फोकस करे ऐं पंहिंजो शुरू करे छॾियो साॻियो बयानियो जेको हुननि 5-6 ॾींहं हफ़्तो पहिरीं ताईं खां अॻु वरी ब्रेक अची वियो। अॼु कल्ह वरी हुननि शुरू करे छॾियो। इन मां इहो ज़ाहिर थिए थो त जेके बि ॻाल्हियूं थी रहियूं हुयूं इमरान खान सां ऐं जेके बि इमरान खान खे जेके बि विच में चाहे ऐवान सदर ऑपरेट करे रहियो या को अॻूणा सघारी शख़्सियतूं जेके रिटायर्ड सघारी शख़्सियतूं आहिनि उहे को टैकड़ी जो कमु करे रहियूं या केर बि करे रहियो, उहो लॻे थो त ॻाल्हियूं ऐं जेके मुलाक़ात बि चवनि था त 1-to-1 थी, उहो मतिलबु लॻे थो त इमरान खान साहब खे मोट न मिली। हाणे मोट छा इमरान खान घुरे पियो? इमरान खान सिर्फ़ु इहो त न घुरंदो हूंदो त शहबाज़ गिल खे आज़ादु करे छॾियो या मुंहिंजो हिकिड़ो केस ख़तमु कराए छॾियो। ई बेसिकली त ॻाल्हि उहा ई आहे त जेको नए चीफ जी मुक़ररी आहे, मुंहिंजी बि ॿुधो त जेको ॻाल्हि आहे त इमरान खान हीउ जेको चए थो त भई जेको लफ़्ज़ इस्तेमालु करे थो त चोरनि खे कीअं इख़्तियार ॾिबो त नए चीफ खे मुक़ररु कयो, त उनजी दरअसल हिन जुमिले जे पोयां इमरान खान जो मतिलबु हुजे थो त ठीकु आहे हुननि जी त ॿुधो, पर आउं त साद आहियां न, त मुंहिंजी बि राय शामिलु कयो। ऐं जेको ख़ान साहब खे 1-2 नालनि ते तहफ़ुज़ात आहिनि ऐं हुनजा पस मंज़र आहे त छो तहफ़ुज़ात आहिनि, त हू चाहिनि था त उन्हनि खां हटी करे भला ख़ान साहब जी जेका चॉइस आहे इमरान खान जी पसंदि जेका आहे उनखे बि छॾिजे, ॿियनि खे बि छॾिजे, को अञा को टी ॻाल्हि कजे, बल्कि हिन सूरत-हाल में त चौथी ॻाल्हि कजे। सो हाणे इहो ख़ान साहब खे शायदि लॻे थो त जवाबु मिलियो आहे या छा सबबु आहे जो इमरान खान साहब वरी एग्रेसिव थिया आहिनि। हाणे ॾिसो, जॾहिं ॻाल्हि थिए थी त मैरिट ते का बि मुक़ररी थियणु खपे त मैरिट छा हुजे थी। मैरिट जा कई पैमाना हुजनि था। सो को फिक्स फॉर्मूलो नथो हुजे। मिसाल क्रिकेट में चइजे त टीम ठाहिणी आहे त सीनियोरिटी जेका आहे उहो सिर्फ़ु मैरिट न आहे। उहो त कॉन्ट्ररी ऊंधो इहो थींदो यार हाणे बुज़ुर्ग थी वियो आहे, हाणे तमामु सीनियर थी वियो, हाणे रिटायर करे छॾियो, टीम मां कढी छॾियो। सीनियोरिटी जजिस में मैटर करे थी त जेको सीनियर तरीन आहे उनखे चीफ थियणु खपे। हाणे आर्मी में बि मूंखे ख़बर न आहे त मैरिट छा हूंदो आहे, लेकिन जॾहिं लेफ्टिनेंट जनरल्स जे रैंक ते सभु अची वञनि था त लामुहाला उन्हनि जी जेका क्वालिफिकेशन आहे, हुननि जी जेका कोर्सिस ऐं जेके स्टाफ कॉलेज खां वेंदे जेके बि हुननि जा कोर्सिस आहिनि, हुननि जी जेका एक्सपोजर आहे, उहा 19वीं जेके टॉप 5-6 हुजनि था उन्हनि जी 19वीं साॻी हुजे थी। तंहिंजे करे चयो वञे थो त जेको सीनियर मोस्ट हुजे थो त सीनियोरिटी खे उन में अहमियत ॾिनी वञे थी त भई हाणे पाण हाणे ते नथा वधीक तफ़सील में वञूं, पर बेसिकली ख़ान साहब चए त थो त मैरिट हुजणु खपे, पर ख़ान साहब खे मुंहिंजे ख़्याल ते सीनियोरिटी वारी ॻाल्हि सम्झ में न ईंदी हूंदी ऐं हू कुझु ॿियो चाहे पियो, हू कुझु ॿी मैरिट चाहे पियो। लेकिन हीअ हिकिड़ो कॉन्ट्रोवर्सी आहे ऐं हीअ इन ई कॉन्ट्रोवर्सी जे इर्द गिर्द पाकिस्तान में जेका पॉलिटिकल स्टेबिलिटी न पई अची सघे ऐं हिन सां ऐं इहो असांजे मुल्क में को पहिरियों दफ़ो न पियो थिए, हिन दफ़े तमामु खुलेआम थिए पियो, हर को ॻाल्हाए पियो हुनजे बारे में। पर असां माज़ी में जॾहिं अख़बारनि में ऐं सोशल मीडिया त हो कोन ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया बि प्राइवेट न हो, त अख़बारनि में बि सिधो न लिखिबो त, लेकिन सुरबाट उन महिल बि हूंदा त यार चीफ जी मुक़ररी अचे पई त मुख़्तलिफ़ सियासी इतिहाद बि ठहणु शुरू थी वेंदा, मुख़्तलिफ़ शयूं बि थियणु शुरू थी वेंदियूं।
त इहे सभु कम थींदा हुआ गवर्नमेंटूं ठहंदियूं ऐं गवर्नमेंटूं ढहंदियूं गवर्नमेंटूं ठहंदियूं Yes. हिन दफ़े ऑब्वियसली शयूं वधीक ओपन थियल आहिनि हर को डिस्कस करे थो Yeah. ऐं मसइलो इहो आहे त हाणे कंहिं सूरत ही महीनो सवा गुज़रे बि न पियो एतिरो फासी पियो आहे हीउ हाणे जेसि ताईं भला अक्टूबर जो बोर्ड चवनि था त अक्टूबर जो आख़िर अचे त भला समरी मूव थिए को चए थो मिड ऑफ अक्टूबर थींदी को चवनि था एंड ऑफ अक्टूबर थींदी मुंहिंजे ख़्याल मिड ऑफ अक्टूबर थियणु खपे टेक्निकली ऐं आख़िरी हफ़्ते में किथे ऐलान थियणु खपे नए चीफ जो पोइ भले हुनजी मुक़ररी 29 नवंबर ते थींदी टेकिंग ओवर लेकिन बहरहाल उहो मर्ज़ी आहे हाणे सस्पेंस जेको आहे हिन सां गॾु ॿिया सस्पेंस जुड़ियल आहिनि तव्हांजी इकॉनमी किथे वियल आहे अच्छा तव्हांजी पॉलिटिकल सियासी अदम इस्तेकाम आहे त तव्हांजी मईशत नथी बीहे तव्हांजी ॿोॾ जे करे वेतर तव्हांखे कापारी धक लॻे थो तव्हांजी फूड सिक्योरिटी जा इशूज़ पैदा थियनि पिया तव्हां वटि जेको आहे उहो ॾिसो के माण्हू मूंखे दिलचस्प ॻाल्हि कई हिकिड़ो बैंकर हो सीनियर हुन चयो त यार ॻाल्हि इहा आहे त असांजी LCs खे लेटर ऑफ क्रेडिट खे जेको ॿाहिरां शयूं इम्पोर्ट चयो असीं बैंकनि खे यकीन पिया ॾियारियूं न न असांजो मुल्क ठीकु आहे असां वटि डॉलर जा ही रिज़र्व्स आहिनि फलाणा आहिनि त हू चए त लुक जेंटलमैन योर दिस छा फाइनेंस मिनिस्टर इज़ सेइंग तव्हांजो वज़ीर ख़ज़ाना चए पियो त मुल्क जो जेको आहे ॾिवालियो थियण जे वेझो पहुती विया आहियूं या ॾिवालियो थियण वारो आहे या ॾाढी ॾुखी सूरत हाल में आहियूं तूं हिकिड़ो बैंकर थी मूंखे तसली पियो ॾीं तव्हांजो फाइनेंस मिनिस्टर इहा ॻाल्हि करे पियो हाणे असांजा फाइनेंस मिनिस्टर शायदि सम्झनि था त हू उर्दू में ॻाल्हाइनि पिया रुॻो हिते जा माण्हुनि खे सम्झ में ईंदो हुननि गोरनि खे कोन ॿुधण में ईंदो या ॾिसो न कंहिं मुल्क जो अगरि फाइनेंस मिनिस्टर चए प्राइम मिनिस्टर चए त सफ़ा मुल्क वियो पियो आहे त ठीकु आहे डोमेस्टिक पर्पज़ में त तव्हांखे इमरान ख़ान या अपोज़िशन या अॻूणी हुकूमत खे तनक़ीद करण लाइ तव्हां वटि इहो जवाज़ ठहे थो पर इंटरनेशनली तव्हांजो छा इमेज ठहे थो या जॾहिं धणी पाण चवनि पिया कोन्हे त हिननि सां कीअं अहिड़े माण्हू खे कर्ज़ कीअं ॾियूं कर्ज़ कीअं ॾियूं या हिननि जी लेटर ऑफ क्रेडिट खे कीअं मञूं त हिननि सां कारोबार कीअं कयो ओधर ते कारोबार जेके चइजे त ओधर ते कारोबार कीअं कयो सो हिकिड़ी हिन जेका पॉलिटिकल इंस्टेबिलिटी आहे पोइ अजीब ॻाल्हियूं त साईं असांजो जेको हीउ ॿोॾ जे करे थियो हूंदो आहे नथो चवां पर तव्हां इमदाद वठण जे चकर में वरी चओ पिया त तव्हांजा बिलियंस ऑफ डॉलर्स में तव्हां पोइते हटी विया आहियो जी हा त वरी दुनिया चए थी हड़ी भर हीउ त हिन मुल्क में त अलाए बचियो छा $16 बिलियन उहो त तव्हांजो हीउ त आसिरो तव्हांखे आहे त तव्हां वॾो पंहिंजो न एक्सरे फोटो खणी पाण वटि माण्हू घुरण लाइ घुमंदा आहिनि त डॉक्टरनि जी रिपोर्ट्स आहे असीं ॾाढा बीमार आहियूं असांखे ख़ैरात ॾियो असीं बि त बेसिकली उहो कयूं पिया दुनिया खे ॾेखारियूं असां सां ॾाढी हालत ख़राबु आहे वेल हुनजो हिकिड़ो पासो इहो आहे त मता तव्हांखे इमदाद मिले ॿियो पासो इहो आहे त माण्हू चवनि था हीअ त विया पिया हिननि जी हीअ त हिननि सां कारोबार कीअं कजे हाणे जेको तव्हांजी मुंहिंजे ख़्याल आहे नवंबर में या किथे जेका आहे वरी IMF जेको रिव्यू कंदो तव्हांखे हाणे ॾिसूं वरी केतिरो चिचकाए थो वरी केतिरो तव्हांखे तंग करणु शुरू करे थो तव्हां सभु कुझु कयो तव्हांजो डॉलर हथी न पियो अचे तव्हांजो डॉलर हथी न पियो ॾिए न किथे बि वञे डॉलर तव्हांखे अफ़गानिस्तान खे बि हलाइणो आहे तव्हांखे सभु कुझु करिणो आहे तव्हांखे सो ऐं तव्हांजा सोल्यूशन्स छा आहिनि हर शइ चओ था त भई तव्हां वटि डॉलर न आहे तव्हांखे हर शइ इम्पोर्ट करणी आहे तव्हांजा सोल्यूशन्स बि मिसाल चओ था असीं सोलर कंदासीं भली ॻाल्हि ॿुधण में ॾाढी भली थी अचे त सोलर ऑल्टरनेट इलेक्ट्रिसिटी आहे भली ॻाल्हि कननि खे लॻे थी पर सोलर डॉलर में ईंदो न हिते प्रोडक्शन किथे आहे हिते प्रोडक्शन किथे एग्ज़ैक्टली हिते तव्हांजी गाॾियूं ठहनि पियूं सूरत हाल ॾाढी जेका आहे कंफ्यूज़न आहे हिकु ॿ सुवाल अचे था हिकु त इहो त छा अहिड़ी सिचुएशन में जीअं इमरान ख़ान साहिबु क्लेम कनि था या जेको इमरान ख़ान साहिबु फोर्स करण जी कोशिशि कनि था छा कॾहिं पाकिस्तान जी हिस्ट्री में पॉलिटिकल पार्टी या पॉलिटिकल लीडर ॿाहिरि वेही करे इन पोज़ीशन ते माना ॿाहिरि वेही करे इन अपॉइंटमेंट लाइ कुझु इन खड़तेल करे सघियो आहे फोर्स करे सघियो आहे न हीउ पहिरियों दफ़ो थिए पियो एतिरो ब्लेटेंटली अमूमन जेको झेड़ो थींदो हो नए चीफ जी मुक़ररी जो माज़ी में जेको थियो आहे या झेड़ो थींदो हो या कुझु केरु उहो जेको हुकूमत वक़्तु हूंदी उहो थोरो घणो हील हुजत कंदा हुआ पाण में उन्हनि जी थी हा पिंडी ऐं इस्लामाबाद जे विच में थींदो हो त भई
हुकूमत चवंदी न ही करे वठूं पर लेकिन आख़िर में स्टैब्लिशमेंट प्रिवेल कंदी उनखे कॾहिं कॾहिं जीअं भुट्टो साहब पाण ठाहे वरितो ज़ियाउल खे मुशर्रफ जी चॉइस बि जेको आहे चवनि था नवाज़ शरीफ़ जी पंहिंजी चॉइस हुई सो ईअं थी वेंदो ऐं लेकिन ॻाल्हि इहा आहे त वरी आउं चवां थो ॾिसो जेको चीफ थिए थो उहो कंहिंजो माण्हू न हूंदो आहे ज़ाहिर आहे उहो त हाणे कंहिंजो माण्हू हिकु ॿियो बि जॾहिं तव्हां ॻाल्हि कई त इहा गवर्नमेंट पोर्ट्रे करे थी पाण खे जेको त असांखे इमदाद मिलणु खपे त इन मां हिकिड़ो त इहो ज़ाहिर आहे त इमदाद त हू ॾियनि पर जीअं हाणे एंजेला जोली 2010 में बि आयूं 2005 में बि आयूं 2021 में बि आयूं आहिनि त अहिड़ा जॾहिं माण्हू आहिनि ज़ाहिर तसवुर त वेंदो न त भई माण्हू उहे आहिनि जेके रूल कनि था पिया दैट मीन्स काई डेवलपमेंट थिए नथी त छो ॾियूं हिननि खे पैसा बहरहाल एंजेला जोली जेका आहे एक्ट्रेस त आहे पर हू UN जी शायदि हू आहे रेफ्यूजीज़ जो उहो आहे एम्बेसडर आहे सफ़ीर आहे त हू त ज़ाहिर ईंदी उनजो त हाणे इहो कमु आहे लेकिन हाणे एंजेलिना जोली जे अचण सां को पैसा कोन मिली वेंदा पाण खे हू त UN जो जनरल सेक्रेटरी थी हलियो आहे अञा ताईं को ख़ासि पैसा कोन मिलिया आहिनि पाण खे छा $40-50 मिलियन बि कोन मिलिया आहिनि सो बसि पाण एंजेलिना जोली आई आहे बड़ी हिकिड़ी ऑप्टिक्स लाइ अखियुनि जी ॻाल्हि वणे थी त हिकिड़ी हॉलीवुड जी एक्ट्रेस घुमे पई दादू में उहो बि दादू वारनि खे ॾिसणु कोन था ॾियनि उते DC SP खे बि कोन था ॿुधाइनि त एंजेलिना जोली बि अचे यानी एतिरो एतमाद बि कोन्हे लोकल एडमिनिस्ट्रेशन ते त DC SP न त DC SP वञी सेल्फी त कढाए अचनि न एंजेलिना जोली सां कॉलर नज़ाकत मुनवर खोखर कैंशा मां जी खोखर साहब छा चवणु चाहींदा हिकु तरफ़ असां यतीम थी विया ऐं खिरपनाथन शाह मेयर सॼो ॿुॾी वियो आहे ॿियो तरफ़ असांखा स्कूल खसिया था वञनि असांखे टेंट सिटीअ जी ज़रूरत आहे ऐं ॿिए तरफ़ ॾिसो हूंदो त मेहर में एम्बुलेंस में सामान खणी MP फयाज़ बुट वटि पुॼाइनि था उन जे बारे में साईं ॻाल्हाइणो आहे ठीकु आहे ॿियो बि कॉलर मुश्ताक सिद्दीकी कोटड़ी मां जी सिद्दीकी साहब साईं अर्ज़ु इहा आहे त एंजेलिना जोली दादूअ में वञे थी ग़रीबनि खे ॾिसे थी बोर्ड वारनि सां मिले थी पर उतां जा नुमाइंदा ओॾा मञण लाइ तयारु कोन्हनि छाजे करे जो हू वेंदा त कहिड़ो मुंहुं वठी वेंदा ठीकु आहे साईं पहिरीं कंहिं कॉल कई नालो छा मुनवर खोखर साहब मुनवर खोखर साहब छा पिया चवणु चाहियो त खैरपुर नाथन शाह में साईं चयो त को सभु यतीम थी विया आहियूं को आहे कोन कोई सामान नथो ॾिए इमदाद नथा मिलनि स्कूल ख़ाली था कराया वञनि हा स्कूल ख़ाली कराइण इंपॉर्टेंट ॻाल्हि हुई त हींअर पाण ॿुधो पिए त टाइम न्यूज़ ते ख़बर हली पई त सेक्रेटरी एजुकेशन को ख़त लिखियो आहे डिप्टी कमिश्नर्स खे त ही ख़ाली करायो जेके स्कूल्स में IDPs जेके मुतासिरीन हीअं तरसियल आहिनि ॾिसो न हिन महिल मुतासिरीन ॿिनि जाइनि ते तरसियल आहिनि 3 जाइनि ते हिकिड़ो स्कूल या ही जेके सरकारी इमारतूं आहिनि या पोइ बंदनि ते खुले आसमान जे हेठि वेठा आहिनि या किथे किथे को टेंट सिटी ठहियलु आहे हाणे एजुकेशन डिपार्टमेंट चए थो त हिननि खे स्कूल्स जी बिल्डिंग्स ख़ाली कराए हिननि खे टेंट सिटीज़ मुक़ररु कयो वञे हाणे ॿुधण में यासिर टेंट सिटी केॾो भलो कॉन्सेप्ट अचे थो त को ॾाढो ऑर्गनाइज़्ड हिकिड़ा टेंट हूंदा जंहिंमें वॉशरूम्स हूंदा जे ही छा ही त मतिलबु तव्हां खेमा लॻाए ॾियो पिया माण्हुनि खे ऐं तव्हां हुन कची आबादी में हिकिड़े उछलाइण वञो था ऐं बिल्कुलु ठीकु आहे ॻाल्हि त जेको ॿारनि जी तालीम हर्ज थिए पई पर क्वेश्चन इहो आहे त हू टेंट सिटीज़ त तव्हां लॻाए ई नथा सघो तव्हां टेंट ई कोन्हनि तव्हां त आया ई न आहिनि अञा CM साहब पाण चए पियो त असीं ऑर्डर कयूं पिया मुस्तक़िल ऑर्डर कयूं पिया अञा आहिनि ई कोन अच्छा हू ईंदा बि त छा हू को हिकिड़ा हाइजेनिक हिकिड़ी साफ़ु सुथरी इन्वायरमेंट ख़ैर जेके स्कूल ऐं कॉलेजनि जो हाल थियलु हूंदो उहो बि को साफ़ु सुथरो न हूंदो बट अगरि वरी हीउ जेको सियारो अचे पियो सो इट्स अ ट्रिकी सिचुएशन ऐं सम्झां थो त ॿारनि जी तालीम बि तमामु ज़रूरी आहे पर खैबर नाथन शाह जे माण्हू जेके हीअं दरबदर या जो ही या XY या हिन पासे जुॾो जेके माण्हू इहे दरबदर थियल आहिनि त आख़िर हुननि बि त को ॾोहो न कयो आहे न सो हिकिड़ी अञा आउं सम्झां थो त हिन खे कुझु अर्सो छॾणु ॾिजे हिकिड़ी 15-20 ॾींहं महीनो पाणी कढो माण्हुनि खे जहिड़ो बि ख़ैर पोइ नाथन शाह पोयां बचियो आहे माण्हुनि खे वञणु ॾियो हुते पोइ अहिड़ी फरमाइशूं कयो ऐं सम्झां थो जिन में टाइम जेको आहे उहो टाइम सिलेक्शन ग़लति आहे तव्हां माण्हुनि खां ही ख़ाली करायो लेकिन तव्हां हुननि जा जेके ॿुॾल शहर आहिनि हीउ जेको सॼो पाणी बीठल आहे सॼे सिंध में अञा बि जी अञा बीठो पियो
तव्हांजा इंजीनियर्स अॼु खेड़े साहिब जो चीफ इंजीनियर चयो त 15 ॾींहं, अॼु बाक़ी घणा ॾींहं बचिया? 12 जी हा, 3 ॾींहं गुज़री विया, बाक़ी 12 ॾींहं पाण रोज़ गिणियूं, 15 ॾींहंनि में ॾिसूं पाणी ख़तमु थिए किथे थिए थो, थो। अला करे थी वञे। त हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां पाणी कढो, माण्हुनि जा शहर ख़ाली कराए ॾियो, पोइ भले तव्हां हुननि खां बिल्डिंगूं ख़ाली कराए। एग्ज़ैक्टली। अच्छा, सिद्दीकी साहिबु चयो त एंजिल ऐं जूली वञे थी, ऐं पोइ ही चूंडियल असांजा एवज़ी छो नथा वञनि? साईं चूंडियल ऐं चवनि त कहिड़ो मुंहुं खणी वेंदा? अहिड़ो ई मुंहुं खणी वेंदा। जी हा, जी हा। अलाए शुक्र आहे, साॻियो मुंहुं खणी वोट वठण बि वेंदा। छा ऐं पोइ सिद्दीकी साहिबु वोट साॻियो मुंहुं खणी वोट वठणु ईंदा त तव्हां इहो साॻियो मुंहुं ॾिसी वोट न ॾींदव छा? साॻियो मुंहुं त खटंदा बि कॉलनि में सां गॾु। हबीबुल्ला खोसो, खलीफ़ो क़ासिम। जी खोसो साहिबु, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम काज़ी साहब, असांजो अर्ज़ु इहो आहे जो कल्ह जे सटियल बोर्ड जा मारियल माण्हू हुते पुलिस कई आहे, शैली कई आहे, 8 टकूं आहिनि, हुन मां छा थी ॾिसो न एसी साहब तव्हांखे जो न ई मुख्तार कार जो टंडे बाग़ जो उहे त गाइब थी विया हुआ। हुन खां अलावा पुलिस पंहिंजी मनपसंद ऐं दादागिरी कई, जंहिंमें 5 औरतूं छॾी ज़ख़्मी थियूं। हुन खां अलावा जेको राशन बचियो उहो बि वापसि करे CI सेंटर बदिल मोकिले छॾियो। तूं ग़रीब माण्हू हिकिड़ा मलकानी जा हुआ, ॿिया पंगिरे यूसी जा हुआ ऐं हुन खां ॾेई जरकत जा हुआ। त इहा सूरत हाल आहे, महिरबानी करे जांच को अहिड़े। ठीकु आहे साईं, पुलिस पादरा आहिनि साईं चवनि था। साईं पुलिस ज़ाहिर आहे हू रोड ख़ाली कराइणो आहे न, जंहिंजे करे कट नथो लॻे। एग्ज़ैक्टली, रहंदो तव्हां ट्रैफिक उहा ई रोके वेठा आहे, त ट्रैफिक त उहो ई बंदि आहे। सो हीउ हिकिड़ो हल्को ट्रेलर कयो अथनि मुंहिंजे ख़्याल आहे, ॿिए मरहले में अञा सख़्तु कंदा, छाकाणि त प्रेशर इहो हूंदो त इहो रोड ख़ाली थिए। हाणे ॾिसूं त माण्हू केतिरो अरसो पंहिंजी एहतिजाज बरक़रार रखी सघनि था, छाकाणि त जेको मूंखे हुते लोकल फील आहे, बिकॉज़ हाणे पाणी अगरि घटिजे पियो, जेके टेक्निकल एक्सपर्ट्स चयो पिए, त मुंहिंजे ख़्याल आहे त माण्हुनि खे बि शौक़ु त कोन्हे त रोडनि ते वेही धरना हणी वेहनि। अगरि आउं वरी बार बार चवां थो, अगरि पाणी ईअं 12 ॾींहंनि में बाक़ी में ख़तमु थी वञिणो आहे त माण्हुनि खे मापो करे स्केल ऐं गेज ठाहे ॾियनि त ॾिसो साईं अॼोके ॾींहं में हींअर 8 फुट आहे, वरी ॿिए ॾींहुं वञी ॾेखारींदा, हाणे ॾिसो साईं सुभाणे हीअ अॼु हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो आहे, हाणे 7.25 फुट बचियो आहे, यानी 9 फुट घटि थी वियो आहे। त पोइ माण्हू चरिया त कोन्हनि, माण्हू चवंदा ठीकु आहे वञे पियो पाणी, पर तव्हां चओ त हीउ हलियो वेंदो बसि, तव्हां फ़िलहाल घर हलिया वञो, त माण्हुनि जी सही माण्हू ॿुॾल आहिनि, माण्हू तकलीफ़ में आहिनि। जहिड़ो हू चओ त जहिड़ा असीं कैंपनि में पिया आहियूं, बंधनि ते पिया आहियूं, अहिड़ो रोड ते पिया आहियूं। अञा ताईं सेवण वारे इलाइक़नि में त 11 फुट 10 फुट अञा ताईं ॻोठनि में अंदरि पाणी बीठो आहे। पोल पाणी खे निकिरणु न ॾींदो, पाणी खे जाइ न ॾींदो, पाणी किथे हवा में कीअं उॾामी वेंदो। 15 ॾींहंनि खां पोइ अगरि हिसाब न निकिरे त पोइ 15 ॾींहंनि जो हीउ ठेको कोन्हे, हीउ दादू वारो ठेको कोन्हे, हू आहे हिन पासे वारो जेको सो कॉल्ड 0 पॉइंट आहे, 0 पॉइंट त न आहे, शादी लाज हिन पासे जेको आहे, इहे जेके ढोरा आहिनि इन्हनि जो चवनि था त 12 ॾींहंनि में 15 चयूं त 12 ॾींहं बाक़ी, 12 ॾींहं बाक़ी आहिनि। बाक़ी हाणे हिन जी त का ख़बर बि न आहे अञा ताईं, त हेवी पाणी अलाए किथे केतिरो टाइम दरिया में वेंदो, ॿियो किथे केतिरो टाइम वणंदो इहा त न आहे ख़बर बि। त दरिया खां सवाइ किथे वेंदो? हा, ॿियो को रस्तो ई कोन्हे, ॿियो को रस्तो ई कोन्हे, जेतिरा कट हणी सघे। अच्छा वॾो जीअं तव्हां ॻाल्हि कंदा आहियो त औरतुनि जे लाइ कुझु ईअं थियणु खपे, पंहिंजो बोर्ड मुतासिर जेके औरतूं वग़ैरह काफ़ी बीमारियूं उभरनि थी पियूं, गायनेकोलॉजिस्ट जो हिते। अॼु पंहिंजो एहसन इक़बाल साहब वफ़ाक़ी वज़ीर इन प्लानिंग जा, उन्हनि अॼु वाइस चांसलर्स पाकिस्तान जे बि आहिनि, उन्हनि जे चयो आहे त शागिर्दनि खे मोबिलाइज़ कयो ऐं न्यूट्रिशन प्लान ठाहियो औरतुनि लाइ ऐं ॿारनि लाइ। उन्हनि को अपील कई आहे त घटि में घटि माना जेको आहे असां 2 लख पैड्स सैनिटरी पैड्स जेके आहिनि उहे जमा कयूं। सही बिल्कुलु थियणु खपे। ॾिसो न ॻाल्हि उहा ई आहे त असां ख़वातीन जा जेके हिकिड़ा नेचुरल हिकिड़ा मतिलबु हिकु कुदरत अहिड़ो सिस्टम ठाहियलु आहे, इनमें कहिड़ी हू फ़ाहिशी जी कहिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़ी रिक्वायरमेंट्स आहिनि, हू पैड्स आहिनि, ॿियूं शयूं आहिनि। इहे ॿारनि जी जेका आहे, तव्हां ॾिसो एतिरी बीमारियूं पखिड़िजनि पियूं, एतिरी वायरसिस पखिड़िजनि पियूं, मलेरिया ऐं डेंगी माण्हुनि खे, ऐं टाइफॉइड ऐं गैस्ट्रो ॿारनि लाइ, हीअ त अलाए तमामु घटि रिपोर्ट पिया थियनि हींअर, अलाए केतिरी। अच्छा उते थियनि पिया हाणे वायरसिस ऐं मच्छर जेके आहिनि, हैदराबाद शहर, कराची शहर में केतिरी बीमारियूं पकड़िजी वियूं हिते त पोइ। लेकिन ॻाल्हि आउं हमेशह चवंदो आहियां, ॾिसो असीं सभु जुड़ियल आहियूं। इहो अगरि कराची में कुझु थिए थो ऐं सखर वारो सोचे थो त यार कराची में थिए थो, मुंहिंजो छा थो वञे, देरि सवेर तव्हां ॾे बि ॻाल्हि ईंदी। ऐं अगरि कराची वारो सोचे थो त यार लाड़काणे में थिए थो, मुंहिंजो छा वञे, देरि सवेर कराची में बि उहा ॻाल्हि अचे थी। सो असीं जुड़ियल आहियूं, ज़ाहिर माण्हुनि जी अचु वञु थिए थी, वायरसिस पकड़िजा, अजीब ग़रीब वायरस कराची में पकड़ियल आहे, ज़रूरु इंटीरियर्सनि में बि हूंदो,
जंहिंजा सिम्टम्स समूरा जेके आहिनि उहे डेंगी वारा आहिनि, जी हा। मुंहुं जो ज़ाइको बि ख़राबु आहे ऐं हॾियुनि में सूरु आहे, पर उहो डेंगी न आहे, वायरस आहे। सो मुश्किल आहे। कॉलर सां गॾु लाला ज़मान शहर ॾहर कीमा जी शहर साहब छा चवणु चाहींदा? जी साईं, शैली काजी साहब खां मुंहिंजो अर्ज़ु आहे ऐं वॾो वॾो हिकिड़ो ओपिनियन बि आहे। त मां बि काजी साहब खां इहो सवाल कंदुमि की असां जे तक ते सूबाई वज़ीर साहब अब्दुल बारी काजी साहब असांजे तक जे सूबाई वज़ीर आहे। जी जी साईं। असां कुझु हफ़्ता पहिरियों ॾिठो त UAE खां ऐं सऊदी अरब खां इन खां इमदाद अचे थी रहियो, उनखां इमदाद रिसीव कनि था पिया। जॾहिं त असांजे तक में अब्दुल बारी पिताजी साहब अॼु ताईं हिकिड़ो टेंट बि न ॾेई सघियो आहे ऐं पीपल्स पार्टी पूरी सिंध जी दावा करे थी ऐं नौशारे फिरोज़ में बि अब्दुल बारी साहब फोकल पर्सन थियल आहे, लेकिन पंहिंजे तक जो हाल उनजो तमामु बुरो आहे। जॾहिं त आउं अली काजी साहब साईं खे रिक्वेस्ट था मुंहिंजी ऐं ठीकु आहे शहर साहब। शहर साहब पिताफ़ी साहब ते फोकस थी ॻाल्हाइनि पिया, ऐं के इंडिविजुअल ते नथो ॻाल्हायां। माण्हुनि खे शिकायतूं आहिनि, पंहिंजे चूंडियल लफ़्ज़नि सां आहिनि, ऐं ज़ाहिर हिननि खे माण्हुनि चूंडियो आहे त हिननि खे माण्हुनि खे मुतमइन करणु खपे। अगरि इहो साईं चवनि पिया, थी सघे त पिताफ़ी साहब चवनि न साईं मूं इलाही माण्हुनि खे टेंट ॾिना आहिनि, ख़ुदा ख़बर। ऐं हीअ जेके हंटिंग असांजा जेके शिकार गाहूं आहिनि, घोटकी आहे, अंडूनी जीअं चांडियो साहिबान चवनि पिया त हू शेख साहिबान खे असांजो ज़ाती रस्तो आहे, उहो रस्तो छा आहे? बेसिकली हिते अचनि था शिकार कनि था। ज़ाहिर आहे हिननि जे। अच्छा, ऐं लाइक वाइज़ घोटकी में छा करणु अचनि था शेख साहिबान हेॾे जेको नाज़िम या रहीम यार ख़ान या हीअ सभु जेको इलाइक़ा आहिनि हिते शिकार गाहूं आहिनि न, या हिते पाण लाड़ में बि ईअं पटियूं आहिनि, त हुननि जा लामोहाला शेख साहिबान सां तालुकात त शेख साहिबान पोइ मोकिले ॾियनि था शयूं। हाणे उहो पखी त असांजा सिंध जा आहिनि जंहिंजी बुनियाद ते ई तालुकात ठहनि था, लेकिन बहरहाल उहा हिकिड़ी अलॻि बहस आहे। असल ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि जी शिकायतूं आहिनि त हिन महिल त अगरि को बि जेको चूंडियल लफ़्ज़ी आहे, अगरि हू हिन शिकायतुनि खे जेको आहे उहो गिरां गुज़रे थी हुननि ते, हुननि खे ॾुखी लॻे थी ॻाल्हि, भले लॻे, माण्हू त चवंदा। जी हा, ज़ाहिर आहे चवंदा, ज़ाहिर आहे भली लॻे। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि तव्हां नोट कयो त हीअ थिए छा पियो। मां सोचियो पियो त शुरूआत कई हिकिड़े हंधि MPA MNA त साईं सिंध गवर्नमेंट ठीकु न पई करे, इरीगेशन खातो अगरि हीअं न करे हा त हीअं थी वञे हा। पोइ चांडियो साहिबु जेको सरदार चांडियो बि इहा ॻाल्हि कई, पोइ लगारी साहिबु दादू मां बि ॻाल्हि कई, पोइ मंज़ूर वसाण साहिबु चयो त अगरि रुकावटूं इरीगेशन ठीकु हुजे हा, रुकावटूं न हुजनि हा त हाणे इनडायरेक्टली इरीगेशन खाते ते केस ठहे पियो। जी हा, जी हा। हाणे मूंखे इहो सम्झायो त हीउ जेको इरीगेशन खातो आहे इहो छा हिकिड़े महीने में जो इहो हाल थियो आहे? न, अॼु हिकिड़े कुलीग सां ॻाल्हायोसीं पिए त जेको हीउ तक़रीबन हाणे 15 साल या 14.5 साल पीपल्स पार्टी गवर्नमेंट खे थियो आहे, त शुरूआती 7 या 8 साल त इरीगेशन जो को वज़ीर ई कोन न हुयो ऐं को नामालूम माण्हू हुनजी वज़ारत हलाए रहियो हो। ऐं अॼु बि इरीगेशन खातो नामालूम हंधा हले थो। जी हा, अॼु बि हलंदो आहे। जेको माण्हू इरीगेशन खाते सां सिधी या अणसिधी तरह वाक़ुफ़ आहे, उनखे ख़बर आहे इरीगेशन खातो केरु हलाईंदो। जी हा, जंहिंखे बि जंहिंजो को सिधो वास्तो न बि हुजे त ॻाल्हि इहा आहे त तव्हां छा मतिलबु हू इज़ टू बी, बसि कंहिंखे ब्लेम कंहिंखे कयो पिया, छा मुराद शाह खे ब्लेम कंदो हुन लाइ, छा जाम ख़ान शोरो खे हुन लाइ ब्लेम कयो? ऐं कंहिंखे मुंहिंजो वास्तो कोन्हे, लेकिन क्वेश्चन इहो आहे त तव्हां जंहिंजे हवाले कयल आहे 15 साल जेको हलाइनि पिया, सो इरीगेशन खाते जी ज़िम्मेवारी त पोइ उन्हनि ते आहे। ऐं छा अॼु हुननि खां खसे वठबी, वरी हालात ठीकु थियनि, वरी साॻियो कमु साॻियो हलंदो? त क्वेश्चन इहो आहे त रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स कीअं थींदी? त हिन जेको असांजो इहो हाल थिए, अच्छा हुन 15 साल पीपल्स पार्टी जे 15 साल खां अॻु जेको इरीगेशन खाते में रहियो किसो, असां वटि ही हिकिड़े डिघे अरसे खां हिकिड़ी सिचुएशन क्रिएट कयल आहे जंहिंखां पोइ असांखे सम्झ ई नथो अचे त ऐं ॻाल्हि इहा आहे त रिस्पॉन्सिबिलिटी त कंहिं ते ज़िमेदारी त आहे, कयूं सो कयूं,
लेकिन मूंखे त अञा आउं मायूस तॾहिं थियां थो जॾहिं मूंखे लॻे थो त आईंदा बि कुझु न थींदो त वधीक मायूसी थिए थी। जी हाँ को उम्मीद भी नज़र न थी अचे ज़ाहिर वधीक मायूसी थी। ऐं सभु थोरो भाॼी जेका ॻाल्हि सियासत वारी हले पई थोरो अगरि हुन ते चयूं त मरीम नवाज़ शरीफ अॼु इमरान खान खे रद्द-ए-अमल ॾींदे चयो त बाबा आपके अंदर अगर हिम्मत है तो आप नाम लें, ये XY क्या लगाया हुआ है, आपको कौन कॉल्स कर रहे हैं, कॉल्स तो हमें भी आती थी, धमकाया तो हमें भी जाता था, हमने तो अपनी जद्दोजहद पूरी नहीं की, हम तो लड़े और वो कामयाब थिया। नहीं ॻाल्हि इहा आहे त अगर मुखालिफ कैंप में फूट न पड़ जाती तो मरियम बीबी आप कामयाब तो नहीं हो सकती थी। ही त हू जेके किरदार हुआ जी हाँ। जिन्हनि डॉक्ट्रीन ऑफ कंटिन्यूटी लिखी हुई जी हाँ त आउं थींदुसि, पोइ यासिर खे आणींदुसि, पोइ यासिर मूंखे आणींदो, पोइ आउं हिन खे आणींदुसि कैमरामैन खे, त असां टिनी जो जेको ट्रैका हुई फूट त उते उते पई, उते थी वई न। उतां त थोड़ी मरियम साहिबा जे जलसे जे करे त, लेकिन उन में फैक्टर डेफिनेटली नो जी हाँ 100% हुन में जेको मरियम बीबी या नवाज़ लीग जो जेको Narrative हो। पल्स हुई, नैरेटिव हो, हुन फूट विझण में वरी मदद कई। मतिलबु हिकिड़ो वॾो फैक्टर त हो न। सो ॻाल्हि इहा आहे त पब्लिक ओपिनियन बहरहाल हिकिड़ो डिसाइसिव फैक्टर हुजे थो। हाणे उहो फौरी रिज़ल्ट न बि ॾे तॾहिं बि हिकिड़े वक़्तु अचण ते हू पंहिंजो राय अमा जो स्ट्रॉन्ग भी है तो ज़रा पलड़ो वारी भी है तो जाती है राय मौजूद आहे आवाम जी। कॉल आहिनि सां गॾु मोहम्मद हनीफ़ इंगोर जो बदीन मां। जी इंगोर जो साहब छा चवणु चाहींदा? साईं टीवी जो आवाज़ बंदि साहब करे जिन का अर्ज है त एल दी खां मथां जेका सिमनाल पाणी अचे तो पाणी घटि पियो अचे ऐं हे बदीन खे जेको सो बोड़ण चाहिनि पिया कटणियो ऐं माण्हुनि खे हिननि तबाह करे छॾियो। हेॾियूं सारियूं इमदादूं जेके मिलियूं आहिनि उन्हनि मां हिते त माण्हुनि खे न टेंट मिलिया न माण्हुनि खे को राशन मिलियो आहे, माण्हुनि खे बुख जे ज़रिए पाणी जे विझे हिननि तबाह करे छॾियो। इहो छा सूरत हाल आहे साहब? सां इहो पुछूं था हेॾी इमदाद किॾां पई वञे? हिननि पंहिंजा पेट पिया भरीनि ऐं अवाम खे त रिलीफ त को कोन पिया ॾियनि। जी ठीकु आहे साईं। हिंगोजो साहब खे शिकायत आहे, ख़्याल आहे त सदबाब थियणु खपे। ज़ाहिर शिकायतूं त अनेक आहिनि न, ऐं केतिरियूं शिकायतूं पाण हिते कॉलर्स केतिरी ॿुधाईंदा, केतिरा माण्हू जी शिकायतूं फ़ोन पाण कॉल्स इंक्लूड करे सघंदासीं। अनेक शिकायतूं ऐं को हिकिड़े पासे खां नथियूं अचनि। हींअर बदीन मां फ़ोन आई आहे त थोरी देरि में तव्हांखे जैकोबाद मां फ़ोन अची वेंदी। ॿिन्ही पासनि खां हिकिड़ी शिकायतुनि जो सिलसिलो जारी आहे त किथे त को रिलीफ मिले। पाण गवर्नमेंट में जेके वेठा आहिनि जीअं तव्हां में ॻाल्हि कई उहे बि त शिकायतूं ई था कनि न, त इरीगेशन खातो जेको आहे एग्ज़ैक्टली उहे बि शिकायत था कनि। ऐं त मरीम नवाज़ शरीफ जी ॻाल्हि हली पई त हिकिड़ी इंट्रस्टिंग आहे। मरीम नवाज़ शरीफ ॻाल्हि कई चई त हाणे सम्झ में ॻाल्हि नथी अचे इहो PMLN जो कीअं डिमांड आहे। जीअं तव्हां हमेशह बि सवाल कंदा आहियो त वरी चवनि थियूं त पंजाब गवर्नमेंट जेका आहे उहा नाजाइज़ गवर्नमेंट आहे, हिनखे वञणु घुरिजे। ॾिसो पर हिन ते अचूं था, पर मरियम साहिबा हिकिड़ी ॿी ॻाल्हि कई त मरियम साहिबा चयो त खुद बात करते हैं इस्टेब्लिशमेंट से तो ठीक है, और उनके लोग बात करते हैं तो आप बोलते हैं कि गलत कर रहे हो, मुझसे पूछ के करो, मुझसे पूछ करो। तो आप बताते हैं अपनी पार्टी को कि आप क्या बात करके आए। यानी ॿिए लफ़्ज़नि में मरियम साहिबा हिन ॻाल्हि जी तस्दीक कई जेको अफ़वाहूं हलनि थियूं त अहम मुलाक़ात इमरान ख़ान जी कंहिं अहम शख़्सियत सां थियूं आहिनि। मरियम साहिबा हाणे असांजी हाणे इहो आऊं छा मरियम साहिबा खे ॿुधायां, असांजे मुल्क में जेको लीडर आहे हुनखे सभु कुझु जाइज़ हूंदो आहे, ॿियनि खे न हूंदो आहे। ऐं ॿिया कनि था त पार्टी जी डिसिप्लिन जी भंजकड़ी आहे। लीडर करे थो त उन ते त को डिसिप्लिन आहे ई कोन न। सो ज़ाहिर आहे ऐं इमरान ख़ान PTI आहे छा? इमरान ख़ान आहे। नवाज़ लीग मां नवाज़ न आहे त लीग छा आहे? बाक़ी शहबाज़ लीग आहे। सो असां वटि लीडर ई हुजे थो, ज़ाहिर हू चए थो त मूंखां सवाइ, ऐं ज़ाहिर उन इहो ई सबबु आहे त असांजी पार्टीज़ जे पॉलिटिकल पार्टीज़ छाकाणि त को इंस्टीट्यूशन नथियूं ठहनि हिकिड़ी, तंहिंजे करे हुननि में या त हुननि जी पर्सनैलिटी करिज़मा ऐं कल्ट ठहे थो, पर हू बतौर पार्टी कॾहिं बि हिकिड़ी इंस्टीट्यूशन वांगुरु बिहेव नथियूं करे सघनि। कॾहिं फ़र्द वञनि था त पोइ पार्टियूं बि टुटी पवंदियूं, थी वञनि। लेकिन बाक़ी हू जेका तव्हां ॻाल्हि कई त मरियम साहिबा चवनि थी पंजाब, हू जेको अॼु किथे पढ़ियो पिए त हू कोशिशि कनि पिया त क्यू लीग जा कुझु माण्हू टोड़े वठनि ऐं कुझु PTI जा टोड़े वठनि, पर PTI जा टोड़ींदा। अच्छा, क्यू लीग जा अगरि टुटा त पोइ इहो बहस थी वेंदी त हू कंहिंजे डिसिप्लिन में आहिनि, चौधरी शुजात जे ऐं चौधरी परवेज़ इलाही जे। वरी उहो सवाल पैदा थी वेंदो त पार्लिमानी लीडर
सो इहो मूंखे आउं सम्झां थो ढिजारी वधीक था ऐं हीअ जीअं जीअं नो कॉन्फिडेंस लॉन्ग मार्च जी ॻाल्हि इमरान ख़ान ज़ोर वठाईंदो तीअं तीअं पंजाब हुकूमत में हथु विझण जी ॻाल्हि ज़ोर वठंदी। अच्छा हिकिड़ो जीअं तव्हां ॻाल्हि कई त असां वटि पार्टी जेके आहिनि इंस्टीट्यूशन नथी थियनि त हिकिड़ो ईअं ज़हन में सुवालु अचे जीअं तव्हां ॻाल्हि कई इमरान ख़ान खां अलावा वाक़ई ईअं ई आहे नवाज़ शरीफ़ खां अलावा वाक़ई काफ़ी हद ताईं ईअं मौजूदु आहे पर एतिरो सम्झिजे त पीपल्स पार्टी में थोरो घणो फेसलेस थी वई आहे पार्टी। नसीब पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी आहे आसिफ ज़रदारी साहब आहे न बेसिकली यस सो न मोहतरमा शहीद जी कंटिन्यूटी त उन्हनि खे मञियो वञे थो न। हाणे तव्हां इहो बहस अलॻि करे सघो था त मोहतरमा जे हूंदे पार्टी जी जेका फॉलोइंग हुई या जेका हुनजी सपोर्ट हुई अॼु हू घटि थी आहे या वधीक थी आहे पर ईअं त न आहे न उहा लेगेसी आहे। अगरि नवाज़ शरीफ़ बि हिकिड़ो टाइम ॾींदो ऐं मरियम नवाज़ हीअं करे मथे चढ़ी ईंदी त ज़ाहिर आहे पोइ हू नवाज़ शरीफ़ ऐं अलाह सभिनी खे ख़ैर में रखे पर अॻिते हली मरियम जेको आहे उन लेगेसी खे पॉलिटिकल लेगेसी खे कंटिन्यू कंदी। असां वटि ईअं ई डायनेस्टीज़ आहिनि न ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद खां पोइ मोहतरमा शहीद हिकिड़ो वक़्तु आयो त हुनखे पोइ हू ख़ुदि हिकिड़ो ब्रांड थी वई हुनखे भुट्टो साहिब जी चवंदी त न्याणी आहे लेकिन पंहिंजो वधीक पर हिकिड़ी वॾी जनरेशन हुई जो भुट्टे साहिब खे ॾिठो ई कोन हो बेनज़ीर जी फॉलोअर हुई त इहो त थिए थो पर डायनेस्टी हले थी अॻिते हलो था पिया। मौलाना फज़ल रहमान बि अॼु रिएक्शन ॾिनो आहे इमरान ख़ान साहिब जी स्पीच ते। मौलाना फज़ल रहमान चवनि था त लाख चीखे लाख तड़पे अपॉइंटमेंट तो गवर्नमेंट ही करेगी। नहीं देखे साइन त गवर्नमेंट ई कंदी प्राइम मिनिस्टर ई हुन समरी ते साइन कंदो पर के इतफ़ाक़ राय सां इमरान ख़ान चए थो त इतफ़ाक़ राय सां करे वठो। अच्छा पोइ ॻाल्हि इहा आहे त मोट में इमरान ख़ान खां छा था घुरनि इहो अञा ताईं ॻाल्हि चिटी नथी थिए या ॾियण लाइ बि तयारु आहिनि इमरान ख़ान साहिबु कुझु न। चलो मिसाल आउं इहो सोचियुमि पिए त हलो इमरान ख़ान जी फरमाइश खे अगरि किथे चवनि त ठीकु आहे त पोइ मोट में इमरान ख़ान खां छा था घुरनि। सो छा इमरान ख़ान सिर्फ़ु वठण जे मूड में आहे ॾियण जे कुझु मूड में न आहे त छा ॾे वठि छा आहे। ॾींहं ही क्रूशल आहिनि क्राइसिस आहे ऐं अलाह ख़ैर पियो करे मूंखे वरी उहो ई मसइलो मुंहिंजो आहे त ज़ाहिर ही बोर्ड त आहे हिन त हुन मईशत खे अञा सवायो धक पहुचायो आहे। तव्हां किथां आणींदो खाइण लाइ तव्हां लाइ ॾुखियायूं थी वेंदियूं तव्हांजी बेरोज़गारी जेतिरी वधे पई ऐं तूफ़ान बदतमीज़ी आहे शयुनि जी किथे महांगाई आहे दवाऊं न पियूं मिलनि बिजली जा अघु वधंदा वञनि पिया उहो आसिरो मिलियो पेट्रोल जा अघु घटिबा उहो न थिया। सो हिकिड़ी ऐं हर को पंहिंजे मुंहुं आहे तव्हांखे मतिलबु छा चइजे हर केरु पंहिंजे मुंहुं आहे केओस जेको आहे उहो बरक़रार थी वियो परपेचुअल थी वियो आहे हर कंहिंखे पंहिंजी कुर्सी जी लॻल आहे। जी हर कंहिंखे ऐं जब अगरि जे ईअं सम्झे त इमरान ख़ान साहिबु अगरि माना पोइ ईअं सम्झे त जेका सिचुएशन आहे उन में अगरि इमरान ख़ान साहिबु अगरि कॉल ॾेई था छॾनि ड्यूरिंग दैट टाइम पीरियड जेके टाइम ते हू चाहिनि था त पोइ केओस त क्रिएट थी वेंदो। ॾिसो इमरान ख़ान जी कॉल जेका आउं सम्झां थो जेको ॿ हफ़्ता चवनि पिया त इन जो मतिलबु इहो आहे त आख़िरी हफ़्ते में सेप्टेम्बर जे टेक्निकली इमरान ख़ान खे डेट अनाउंस करणु खपे लॉजिकली अगरि हुनखे करिणो आहे डेट अनाउंस कंदो त ज़ाहिर को हफ़्ते जी या 5 ॾींहं छा एतिरे ॾींहंनि खां तयारु हो जाओ सियालकोट तैयार हो जाओ चकवाल तैयार हो जाओ फलाना तैयार हो जाओ मैं कॉल दूंगा निकलना है तो किधर के लिए निकलना है लॉन्ग मार्च लाइ तैयारी वठाए थो न। त लास्ट वीक में अगरि हू कॉल ले थो ऐं अक्टूबर जे पहिरें हफ़्ते में लॉन्ग मार्च शुरू थिए थो त ज़ाहिर इहे उहे ई ॾींहं हूंदा जिथे समरी जेका आहे अपॉइंटमेंट जे हवाले सां फाइनल नेगोसिएशन थी रही हूंदी त इमरान ख़ान बि पंहिंजे आख़िरी हदनि ताईं शइ खे खणी पियो वञे छाकाणि त हुनखे जेको इमरान ख़ान जी सोच हूंदी मूंखे लॻे थो उहा हूंदी त भई अगरि को अहिड़ो को अची वियो नई मुक़ररी में जंहिंसां पर्सनल मामिलो इमरान ख़ान जो ठीकु न आहे त पोइ 2 ऐं 3 सालनि जो एक्सटेंशन माना 6 साल इमरान ख़ान खे भोगणो पइजी वेंदो। सो इन करे हू इहो कोशिशि करे पियो इमरान ख़ान मतिलबु कोशिशि छा हुन ते आख़िरी हद ताईं वञणु चाहे पियो। सो छाकाणि त हिन महिल को माहौल न आहे लॉन्ग मार्च करण जो हिन महिल को माहौल न आहे ज़ाहिर आहे बोर्ड लॻी पई आहे मईशत अलाए किथे $245 ताईं पहुतल आहे महांगाई आहे सभु को माहौल न आहे लेकिन
हाणे उनखे ख़बर आहे त अगरि KP हुकूमत ऐं पंजाब हुकूमत हुन वटि आहे ज़ोर आयो त ॿियो कुझु न कनि, इस्लामाबाद खे चौधारी बंदि करे वेही रहिया त बि कमु मतिलबु पोइ मतिलबु जहिड़ो आहे जहिड़ो आहे ज़ाहिर आहे पोइ हाणे छा थिए थो त उहो वक़्तु ॿुधायूं। कॉलर सां गॾु अशफाक लगारी जैकबाबाद मां। जी लाशारी साहिबु छा चवणु चाहींदा? कॉल ड्रॉप थी। अली साहब अगरि जे ईअं सम्झिजे त माना जीअं अॼु फवाद चौधरी साहिब बि ॻाल्हि कई, फवाद चौधरी साहिब इंट्रस्टिंग हिकिड़ी डिबेट हो खणी आया आहिनि। फवाद चौधरी साहिबु चवनि था त खुरम दस्तगीर को इंटरव्यू में चयो हुयो त असांखे त आणणु अचण जो शौक़ु ई न हो, असांखे आंदो वियो छो जो आर्मी चीफ जी अपॉइंटमेंट लाइ चयो हुयो त इमरान ख़ान जेको आहे उहो अहिड़ी आर्मी चीफ जी अपॉइंटमेंट करे छॾींदो जंहिंसां वरी जेको आहे जेको आहे क्रश थी वेंदो, ख़तमु थी वेंदो, तव्हांजी सियासत ख़तमु थी वेंदी, इन करे असां जेको आहे उहो मुल्क जे बहितरीन हुन में कमु कयो आहे। फवाद चौधरी साहिबु चवनि था इहो ऑफिशियल एक्ट जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, इन जे पस मंज़र में इमरान ख़ान साहिबु जेको आहे कल्ह वारी स्पीच कई आहे। ॾिसो हीउ जेको खुरम दस्तगीर जी ॻाल्हि कोट करे पियो फवाद चौधरी, इहो उहा ई डॉक्ट्रिन ऑफ कंटिन्यूटी आहे न जेका आउं बार बार 2 सालनि खां चवां थो त हिकिड़ो को नज़रिया तसलसल जुड़ियो आहे त ज़ाहिर सभिनी खे ख़बर आहे न त इमरान ख़ान कंहिंखे आणणु पियो चाहे ऐं हू छा करे आहे। ज़ाहिर अगरि 2013 में इलेक्शन थिए हा त ही हिक ॿिए खे गाज़ी ऐं हू थिए हा न, हिक ॿिए खे तूं मूंखे आणां तोखे आणां, यू बैक यू स्क्रैच माई बैक एंड आई स्क्रैच योर्स वारी ॻाल्हि त हू त खुरम दस्तगीर जेका हुन महिल ॻाल्हि कई हूंदी बिल्कुलु इन ई तनाज़ुर में कई हूंदी ऐं पोइ शायदि उन ई वक़्तु इख़्तिलाफ़ात थी पिया हूंदा त यार ही छा थो थिए, ही तव्हां पाण में जेको आहे नानी वेड़ो करे वेठा आहियो, बाक़ी किथे जी हा त ज़ाहिर इख़्तिलाफ़ थिया तॾहिं त नो कॉन्फिडेंस आई न। अमेरिका त बड़ी ॻाल्हियूं आहिनि जी हा, मामलो इते ई आहे। ख़ान साहिबु पंहिंजे घर में ॻोल्हे पेर, ॿाहिरि रूबरू पेर थो ॻोल्हे। जी हा, अॼु अगरि जे इलेक्शन्स थियनि बि, अगरि फ़ैसिलो थिए आफ्टर नवंबर त सिंध माना अक्टूबर ताईं त ख़बर न आहे त अक्टूबर ताईं बि असांजी रिहेबिलिटेशन असांजी सिंध जी त अलाए कॾहिं ताईं थिए, पोइ मुमकिन त न आहे त दिसंबर जनवरी ताईं बि को सिंध में अंदरि इलेक्शन्स थी सघनि, रिहेबिलिटेट माण्हू थी सघनि, पंहिंजे ॻोठनि वञी सघनि, अहिड़ी तबाही खां पोइ ॾिसो हाणे अगरि ॿी बरसाति नथी पए एग्ज़ैक्टली ऐं ही कटाकट वारा किस्सा जेके आहिनि हिकिड़े पासे थिया, नेठि त पाणी निकिरणो आहे न महीने ॿिनि में, ऐं ईअं न थींदो। ऐं सम्झां थो त अगरि ही इलेक्शन्स जी को रासपो थियो, इलेक्शन जो रासपो हिन खां पोइ थींदो, अगरि इतफ़ाक़े राय थी वियो नए चीफ ते ऐं हू ख़ैर ख़ूबी सां मामिलो थियो त पोइ पाण खे मार्च अप्रैल में किथे जो इम्कान पाण ॾिसी सघूं था चूंडूं। ऐं ई काफ़ी टाइम आहे, अगरि को ख़ुदा न ख़ास्ता ॿियो को मिसहैप न थियो, को ॿियो को मामिलो न थियो त पोइ ज़ाहिर रिहेबिलिटेशन माण्हुनि जी ॿीहर आबादकारी त तव्हां विसारे छॾियो। पाकिस्तान में कॾहिं थींदी आहे? उहो 2010 वारनि खे छा गवर्नमेंट सेटल कयो छा? पाण ई वीचारा रिड़ी जीअं करे हथ पेर हणी वरी बीह रहिया, जेको हुन महिल मच्छी मानी वारा हुआ उहो शायदि अॼु बि अलाए 10 सालनि खां पोइ बि वापसि मच्छी थी सघिया न थी सघिया, उहो तव्हां विसारे छॾियो। वरी ॿीहर ॿुधी आहे 10 सालनि खां पोइ, हाणे उहे ॿुधा ॿिया ॿुधा पहिरियों हिकिड़ी सॼी सोच त उहो त रिहेबिलिटेशन त विसारे छॾियो, पर इहो माहौल जेको आहे त पाणी बीठल आहे, हीअ थियल आहे, ज़ाहिर 5-6 महीननि में त इहो हिकिड़े पासे थी वेंदो, काथे न काथे सेटलमेंट थींदी। अच्छा, अॼु FIA जेको आहे उहो KP जो फाइनेंस मिनिस्टर, पंजाब जो फाइनेंस मिनिस्टर, असांजा अॻूणा फाइनेंस मिनिस्टर शौकत तरीन साहिबु हिननि खे घुराए वरितो आहे त तव्हां जेका कॉल कई हुई ऐं FIA जे डील IMF सां डील ख़राबु करण जी ॻाल्हि कई हुई, उन ते वज़ाहत बसि हाणे त हू सियासत थिए पई जीअं 1988 खां 1999 ताईं पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जी हली, हू ईंदा त हुननि ते केस कंदा, हू ईंदा हुननि ते केस कंदा। हाणे पंजाब हुकूमत हुननि ते एंटी टेररिज़म मरियम वरंज़े में मियां जावेद लतीफ़ हुननि ते केस करे थी, फेडरल हुकूमत वटि FIA आहे, हुननि ते केस कनि था। कुझु बि कोन निकिरणो आहे, अजाई ॻाल्हियूं आहिनि जो कुझु बि न निकिरणो आहे। हू किथे वियो शहबाज़ गिल? तव्हां सभु परेशान हो, मूं तव्हांखे चयो टाइम छॾियो, ठीकु थी वेंदो। असां वटि ही शयूं हिकिड़े बबल वांगुरु उभरनि थियूं, वरी थधी थी वञनि थियूं। असां वटि माण्हू, असां पंहिंजा सूर ऐं अंज जेके तकलीफ़ूं आहिनि उन्हनि खे थोरे ॾींहं खां पोइ विसारे छॾियूं। जी हा, एग्ज़ैक्टली कॉलर सां गॾु अशफाक लाशारी जैकबाबाद मां। जी लाशारी साहिबु छा चवणु चाहींदा? साईं अर्ज़ु इहा आहे त जैकबाबाद में ॾाढी तकलीफ़ आहे, बहुत मुतासिरनि खे स्कूल खां बि कढनि था। हिकु अली काज़ी आहे जेको असांजो सिंध में आवाज़ु ॿुधण वारो आहे, कोई बि नथो ॿुधे। असां लावारिस नंढड़ का थी आहियूं, हा न। हाणे स्कूल मां ठीकु आहे साईं, कोई बि नथो ॿुधे। साईं छो कटिजी वियो? साईं जी कॉल कटिजी वई। साईं ॾाढी तकलीफ़ में हो ऐं ज़ाहिर आहे हाणे स्कूलनि मां कढंदा, उहो ई मूं चयो न।
आउं नथो सम्झां, आउं सम्झां थो त जेसि ताईं हिननि जे इलाइक़नि में पाणी नथो निकिरे या जेसि ताईं हिननि खे जेको आहे को प्रॉपर ऑल्टरनेट नथो ॾिनो वञे, तालीम तमामु ज़रूरी आहे। पर हिन जो मतिलबु इहो न आहे त तव्हां माण्हुनि खे रोडनि ते उछलाए छॾियो ऐं हीअ त पोइ तमामु नाइंसाफ़ी थींदी। इहो को ठीकु आहे, आउं हिन ॻाल्हि खां इनकारी न आहियां त तालीम तमामु ज़रूरी आहे, पर के छा जी कॉस्ट ते? हिकिड़े ॿारनि खे सभु ॿचिड़ा आहिनि, सभु सिंध जा ॿचिड़ा आहिनि, हिकिड़े ॿचिड़नि खे पढ़ाइण लाइ त जेके हू ॿियनि ॿचिड़नि खे जेको आहे तव्हां बंदि ते उछलाए ईंदो ऐं टेंट सिटी जे नाले ते हिकिड़े खेमे में वञी ख्वार कंदो। ॻाल्हि इहा आहे त ॿार त सभिनी जा ॿार आहिनि न, हू बि सिंध जा ॿार आहिनि, हू बि सिंध जा ॿार आहिनि। सो हिन में आई थिंक के जेको ऐं महीने ॿिनि सां असां कोविड में बि कई ज़माने ताईं सो कॉल्ड ऑनलाइन एजुकेशन हली न, पर हीअ सिचुएशन आहे। हिन में जेको माण्हू हींअर फॉरन सूरनि में आहे, तव्हां हुनजा सूर वधाए नथा सघो एट द कॉस्ट के ॿियनि ॿारनि खे एजुकेशन ज़रूरु मिलणु खपे, वरी आउं चवां थो, लेकिन हींअर को टाइम न आहे। सम्झां थो त पाणी कढो, पहिरीं त पंहिंजी हीअ जेका एफिशिएंसी ॾेखारियो, छाकाणि एजुकेशन डिपार्टमेंट में त गवर्नमेंट जो हिसो आहे न, पहिरीं त गवर्नमेंट पाणी कढे। यस, ज़िम्मेवारी तव्हां चओ था। भई खैपुर नाथिन शाह हे हो सभु कढो, ॻोठनि मां पाणी कढो। असांखे त ही शहरनि जा नाला अचनि था न, अलाए केतिरनि माण्हुनि जा सवे हज़ारे ॻोठ जेके आहिनि पाणी हेठि, कढो पाणी। पहिरों कमु त इहो ई पहिरीं तव्हां ॾिसो, पोइ तव्हां हुननि खे चओ त पंहिंजे घरनि ॾे वञायो, हुननि जा घर बचिया केतिरा हूंदा, पर जेको बि आहे भला हू वञी कची मिटी जा ॿिया घर ठाहींदा, जेको हुनजी मदद करे सघो। पर हीअ थोरी आहे त तव्हां हींअर माण्हुनि खे बेघर करे चओ त न ॿियनि ॿारनि खे पढ़णो आहे, हीअ ॿार भले वञी जेको आहे उहो बंदि ते वेहनि, हीअ कहिड़ी फज़ीलत आहे। ठीकु आहे वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, पर मिलां ईंदड़ प्रोग्राम में दुआ में।